डहरकी खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते स्कूली ॿारनि लाइ आयल दर्सी किताब विकिरो करण वारो मामलो एंटी करप्शन जांच शुरू करे छॾी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। डहरकी खां स्कूली ॿारनि लाइ आयल दर्सी किताब विकिरो करण वारो मामलो एंटी करप्शन जांच शुरू करे छॾी आहे। अदालती हुकुम बाद एंटी करप्शन जी टीम एसपी अब्दुल गफूर धामरा ऐं ॿियनि जी अॻवाणी में थाणे ते पहुची वई। अख़्तियारनि जो चवणु आहे त मामले जे मुख़्तलिफ़ पासनि खां जांच कंदासीं। जांच में तालीम खाते जे अमलदारनि खे बि शामिल कबो। डहरकी खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। स्कूली ॿारनि लाइ आयल दर्सी किताब विकिरो करण वारो मामलो एंटी करप्शन जांच शुरू करे छॾी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अदालती हुकुम बाद एंटी करप्शन जी टीम एसपी अब्दुल गफूर धामरा ऐं ॿियनि जी अॻवाणी में थाणे ते पहुची वई।